बोल गुरु नानक देव की जय। साईं लहणाराज साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवरी प्यारी साध संगत सभी के ओम शांति। कहिड़ो न मिठड़ो आहे परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे लाला राज जो नालो, लाला राज जो नालो, ऊंदे में दे उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता में ॿुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आहे अजायो, जीवन आहे अजायो। रख तात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो, रख तात तूं बि तंहिंजी तृष्णा खे ॾेई तालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे माता साहिब जो नालो, माता साहिब जो नालो, ऊंदे में दे उजालो। गनका के ज्ञान आयो, अहिल्या भी आनंद पायो। गोपिन भी शाम कुठियां घर बार हो बुलायो, घर बार हो बुलायो। मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो, मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे अम्मा साहिब जो नालो, अम्मा साहिब जो नालो, ऊंदे में दे उजालो। जंहिंखे तात अहिड़ी तरंदो बि सोई पहिरीं। माधव बिना भजन जे जिंदगी अजय जहिड़ी, जिंदगी अजय जहिड़ी। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। ॿिया बि नशा घणा अथई पर हिन जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कहिड़ो न मिठड़ो आहे दादी साहिब जो नालो, दादी साहिब जो नालो, ऊंदे में दे उजालो। लहणाराम जो नालो, ऊंदे में दे उजालो। लाला राज जो नालो, ऊंदे में दे उजालो। सुखराम दास जो नालो, ऊंदे में दे उजालो। सतगुरु
गुरु लैणा राम तोखे अचणो अचणो पवंदई साईं लाला राज तोखे अचणो पवंदई मुंहिंजो सच सदा ॿुधणो पवंदई मुंहिंजो सच सदा ॿुधणो पवंदई राम तोखे अचणो पवंदई साईं लाला राज तोखे अचणो पवंदई मात ऐं वरण में तारे
शब्द एॾो करामत वारो अथव। दादी जन चवंदा कहिड़ो बि ॾुखियो कमु हुजे न त इहो शब्द रोज़ु ॻायूं न घर में त कमु थी वञे, ईंदो अची ज वेंदो आहे असांजो। अची वञे आहे ई सॼो वेनतीअ जो न हे। तो हाओ अची वञे, हाओ हाओ तीज हा संगत में साईं संगत चवंदी त हा बोल सतगुर देव भगवान की जंहिं शेवक जो सतगुर जे चर इहो पढ़ियो रूहानी शक्तिअ जी हासिलियत लाइ घटि खाइण, घटि ॻाल्हाइण, घटि सुम्हण तमामु ज़रूरी आहे। इहो पढ़ियो। मन खे इंद्रियुनि जे विषय विकारनि तरफ़ां रोके करे सदाईं सिमरन ऐं शेवा में लॻाईंदे त उन महिनत जो फल रूहानी लाभ थींदई। शेवा ऐं सिमरन ही दुनिया खां असांखे मन हटाइणो ई पवंदो त सिमरन में लॻंदो। असांजो मन सॼो हेॾे ॿाहिरि भिटके पियो थो त सिमरन में लॻे कीअं। जेको दुनिया मां मन हटाए छॾ विषयनि तरफ़नि खां ऐं सॼो मन शेवा ऐं सिमरन में लॻाए त उहा रूहानी शक्ति असांजी जेका आहे न उहा वधंदी। ऐं कम बि त उहो ई ईंदो जीअं हींअर ॿुधव उहा कमाई कयो जेका गॾु हले, उहा असांखे करणी नाम जी कमाई आहे। पर असां हिन ॿाहिरि धन गॾु करण में बसि पिया आहियूं। सम्झूं बि था इहो कूड़ो आहे हिते ई पियो हूंदो, जेसिताईं आहे तेसिताईं कमु कढणो आहे। साईं लाला राज बि ईअं चवंदा माया मां कमु कढणो आहे पर उन में फासणो कोन्हे। असां फासी विया आहियूं तॾहिं दुखी आहियूं। माया दुखी कोन थी, ईअं दुखी कान थी करे। दुनिया में वहिंवार में त ज़रूरी आहे न, खपे थी न, उन खां सवाइ वरी कमु थियनि था छा? उन खां सवाइ नथा थियनि। पर जंहिंखे जेतिरी साईं ॾिनी आहे न उन जो सदुपयोग कयूं, सुठे कम में उहा आणियूं त उहा वधंदी बि। जेतिरी ॾींदासीं ओतिरी पंहिंजी आहे, बाक़ी जेका पई हूंदी उहा त ॿियनि जी आहे। उहा ॿिया ई खणी वेंदा न। केॾी महिल असांजी अखि ॿूटजंदी उहा ख़बर कान्हे का, त उहा जेका पई हूंदी उहा त ॿिया खणी वेंदा। जेका ॾींदासीं उहा पंहिंजे नाले जमा थींदी वेंदी। घणा माण्हू ॻाल्हियूं त अहिड़ियूं कंदा आहिनि ॼण की प्रभुअ जी प्रसन्नता प्राप्त थी अथनि, मगर संदन कर्म खणी ॾिसजनि त हू मालिक जे महिमा बि फ़क़ति मायावी पदार्थनि जे हासिलियत लाइ ई कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे भॻत या अक़लमंद नथो चई सघिजे। ॿाहिरां हिकिड़ा ऐं अंदरां ॿिया। ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं जो सम्झूं त असां ते भई परमात्मा राज़ी आहे, असां जे मथां गुरूअ जी महिर ॾाढी आहे, असां सभु सिखी विया आहियूं, सभु करे छॾियो आहे। पर चए थो कर्म ॾिसजनि त अहिड़े खे भॻत ई न चइजे। हिकिड़ो गुरू ऐं सिख वञनि था त अॻे त पंधु पंधु ई वेंदा हुआ न, त वञनि जो था ॿई त हिकु खेतर जे पासे मां हिननि खे लंघणो थो पए। उते ॾिठनि त हिकु पुराणी चंपल पई हुई कंहिंजी, त पुछेसि थो त चंपल हिते कंहिंजी हूंदी? त गुरू चएसि थो हे पासे में खेतर आहे, लॻे थो उन भई मजूर जी हूंदी चंपल, हिते ॿाहिरि इन करे रखी अथई। हाणे हुनजो वञण जो टाइम थियो हूंदो, त हू जेको सिख हो न उहो त चएसि त हीअ चंपल वण पुठियां पाण लिकाए था रखूंसि, पाण बि लिकी था पऊं, पोइ ॾिसूं मजूर खे त छा थो करे, मज़ा ईंदी ईअं। त गुरू तो चएसि हिन जी चंपल तूं लिकाईंदे हू परेशान थींदो चंपल ॻोल्हण में, ग़रीब माण्हू, त तोखे हिन में मज़ा ईंदी। तंहिंखां मां जेको ॿुधायई ईअं कर। चईसि चओ। चईसि हिन चंपल में अंदरि आहे न थोरा पैसा लिकाए रखेसि, सिक्का।
पोइ ॾिस त हुनखे केॾी मज़ा थी अचे। गुरूअ जे अॻियां त सिख जी हले न। गुरूअ ॾिनईसि पैसा, ॿिन्ही चंपलुनि पादरनि में ॿ टे सिक्का विझी रखियईं। मजूर तकिड़ो निकितो ॿाहिरि खेतर मां कमु करे, चंपल जो जीअं पाए त ॾिसे त अंदरि सिक्का पिया कढियईं। हेॾे होॾे नियारे पियो, भई सिक्का केरु रखंदो चंपल में। चए पियो केरु आहे बि कोन, पर केरु रखी वियो आहे सिक्का। खणी खीसे में विधईं, वरी ॿियो पादर पाए त ॿिए में बि सिक्का। त हिनखे अखियुनि मां पाणी वही आयो, मथे नियारे ईअं हथ जोड़े ऐं परमात्मा खे चए थो त जंहिं मूंखे हे पैसा मोकिलिया आहिनि न, आहे अंजान माण्हू, मां कंहिंखे सुञाणा कोन, पर एॾो दानवीर हूंदो माण्हू जो मूंखे हे पैसा मोकिलिया अथई। अॼु मुंहिंजा 2 कम थी वेंदा सुठा। हिकु त मुंहिंजी ज़ाल बीमार आहे, उनखे मां दवा वठी ॾींदुमि इन्हनि पैसनि मां, ऐं मुंहिंजे ॿारनि खे रोटी बि मिली वेंदी त मुंहिंजे ॿारनि जो पेट भरिजी वेंदो। मूंखे एॾी इन्हनि पैसनि जी घुर्ज आहे। जंहिं बि मोकिलिया आहिनि, मूंखे कोई ॾिसणु नथो अचे, पर जंहिं मोकिलिया आहिनि न, त मुंहिंजे तरफ़ां उन्हनि जी तूं शुक्रगुज़ारी कजां परमात्मा। हाणे हू ॿई उहो ॾिसनि पिया वण पुठियां, त हू सिख जेको हो न, उहो पियो रोए। हू त चंपल पाए हली वियो। त हू गुरू पुछेसि थो, हाणे तो जेका मस्ती सोची हुई उन में मज़ा अचई आ की न तोखे हिन में मज़ा आहे? त चएसि थो न, तो त अॼु मूंखे भई सेखारे छॾियईं। चएसि थो ग़रीबनि जी कॾहिं बि मज़ाक न कबी आहे। हू ग़रीबीअ में जेको रहनि था न, पंहिंजनि कर्मनि सारू था रहनि, पर घटि में घटि असां त उन्हनि जी मस्ती न कयूं। हू त अहिड़ा कर्म करे आया आहिनि तॾहिं हिननि खे पैसो कोन मिलियो आहे। त कॾहिं बि ग़रीबनि जी भई मज़ाक न उॾाइजे। अॼु जीअं 10 जो रिज़ल्ट अॼु आयो आहे न, हिकिड़ो ग़रीब भाई हो सफ़ा, उहो ॿुधल हूंदव इलाही जो न, ॾाढो ग़रीब भाई हो। उनजी धीउ फस्ट आई हुई। त हिकु वॾी होटल में उनखे छोकिरीअ खे वठी थो अचे। आयो त वेटर आयो अॻियां, भई ऑडर लिखाए। त चयईंसि हिकु पाव भाजी खणी अच मुंहिंजे छोकिरीअ लाइ। मुंहिंजी छोकिरी अॼु 10 में सॼे ज़िले में फस्ट आई आहे। त मां हिन सां वाइदो कयो हो त तूं फस्ट ईंदीअ न, त मां तोखे वॾे में वॾी होटल में पाव भाजी खाराईंदमि। मां ॾाढो ग़रीब आहियां, ख़ाली पाव भाजी ॾे। त चयईंसि तुंहिंजे लाइ? चयईंसि न, मूंखे न खपे, मूंखे एॾा पैसा ई कान्हनि, तूं ख़ाली हिकु पाव भाजी खणी अच। त वेटर वियो हिन होटल जे मालिक वटि, मैनेजर वटि। चएसि थो हिकु अॼु ॻाल्हि चवई। चयईसि मुंहिंजी जेका सैलरी थिए नी, उन मां मुंहिंजा पैसा कटे ऐं हिकु पाव भाजी मूंखे एक्स्ट्रा ठाहे ॾे त मां हिन ॿुढे खे खारायां। ॾाढो ग़रीब आहे, हुनजी धीउ फस्ट आई आहे, पर मां ईअं थो सम्झां मुंहिंजी धीउ फस्ट आई आहे। सॼे ज़िले में भई फस्ट आई आहे। त सेठ जेको उहो चएसि थो त हिन लाइ त ॿिन्ही लाइ पाव भाजी भले खणी वञ, हिन छोकिरीअ जा बि पैसा न वठिजांसि, हिन जे पीउ जा बि न वठिजांसि, ऐं 2-3 पाव भाजी हिनखे एक्स्ट्रा ॾे, ऐं 2-3 आइस्क्रीम जा दॿा बि ॾेसि। चएसि तूं घरु खणी वञ, उते वञी तूं सभिनी खे पार्टी खाराइजां। असां ईअं था सम्झूं असांजी धीउ फस्ट आई आहे, तूं हिनखे ॾे। वियो खणी, पहिरियों त 2 प्लेटूं हुननि खे ॾिनई। त हू चएसि थो मां तोखे 1 प्लेट चई, मूंखे पैसा कान्हनि, मूंखे ॿी न खपे। त चयईंसि हीअ सेठ जे तरफ़ां अथई, हिन होटल तरफ़ां अथई, तोखे तूं घरु हे ॿियूं बि अथई, उहे तूं घरु खणी वञ, ऐं आइस्क्रीम बि अथई, उहा सभिनी खे तूं खाराए वञी। तूं ईअं सम्झजां त असांजी धीउ फस्ट आई आहे। हू त ॾाढो ख़ुशि थी वियो, भई पाव भाजी खाई
खणी विया। चङा साल थिया त हिन छोकिरी माना पढ़ाई करे हिनखे उत्साह ॾाढो वधियो। मां फस्ट आई आहियां त मूंखे सभु पंहिंजी छोकिरी था सम्झनि। त हीअ ॾाढी होशियारु थी वई, कलेक्टर थी। कुदरती उन ई शहर में हिनखे जॉब मिली कलेक्टर जी। त हिनखे उहे ॾींहं यादि अची विया त हिन होटल ते मां पाव भाजी खाई वई हुअसि, उन होटल में थी अचे। आई त वियारन्स था भई छा कयूं, सॼी होटल पहिरियों त सफ़ा थो करे, गुलनि सां सिंगारे थो, भई शहर जी कलेक्टर थी अचे। आई अंदरि, हाणे नंढे मां वॾी थिए त हाणे ॿिया त न सुञाणनि न, हूअ सुञाणे पई भई हीअ ई होटल आहे, सेठ आहे, वेटर आहे, हूअ सभिनी खे सुञाणे पई। हिनखे कोई नथो सुञाणे। हिन जो त कलेक्टर सम्झी ऐं भई मान था कनि, हार ॿार पाइन्स था। त हीअ अचे थी सेठ वटि, चएसि थी सेठ लॻे थो तो मूंखे सुञातो कान्हे। चई छा सुञाणे थो तूं कलेक्टर आं? चईसि न ईअं न, कलेक्टर त मां हाणे थी आहियां, पर मां नंढी हुअसि, मां 10 में टॉप कयो तॾहिं मां तो वटि आई हुअसि। तो मूंखे पंहिंजे तरफ़ां मूंखे बि पाव भाजी खाराई, मुंहिंजे पीउ खे बि खाराई आई, मूंखे ॿियनि लाइ बि ॾिनी वई। मां इलाहियुनि खे उहा पाव भाजी खाराई, आइस्क्रीम खाराई, सभु तुंहिंजे तरफ़ां। उन जे करे मूंखे एॾो उत्साह जाॻियो जो मां हेॾी पढ़ाई करे हिन मंज़िल ते अॼु पहुती आहियां। त अॼु सॼे होटल खे मुंहिंजे तरफ़ां पार्टी कयो, जेको जंहिंखे खाइणो हुजे न उहो खाराए, बिल मां ॾींदमि। त ग़रीबनि खे माना जेतिरो थिए उनखे हेठि न कयूं असां। हू इंसान त असां जहिड़ा आहिनि न, पर अॼुकल्ह ग़रीब कंहिंखे वणे नथो, पैसे खां सवाइ केरु कंहिंखे पुछे नथो। पैसो आहे त सभु कुझु आहे। सिमरन में वॾी शक्ति आहे। जहिड़ीअ तरह लोह लोह सां कटिबो आहे, तीअं नाम जे सिमरन सां ॿियनि सभिनी मायावी ख़्यालनि खे कटे छॾ। एॾी हुन में शक्ति आहे। लोह कटणो हूंदो त लोह जी खपंदी न, छुरी खपंदी, हथोड़ी खपंदी, ईअं जहिड़ीअ तड़ीअ छुरीअ सां कटिजंदो छा। त हिन हे दुनियावी जेके आहिनि न असांखे जेकी सभु आदतूं, मोह माया, उहो कटण लाइ असांखे नाम सिमरन जी शक्ति खपे। हुन में जेको एॾी शक्ति आहे। चवंदा आहिनि न भई वियूं था त फुरणा था अचनि, पर इहे फुरणा जेके आहिनि न उहे कख पन आहिनि नाम जे अॻियां। नाम सिमरन आहे तूफ़ान, तूफ़ान जो ईंदो त उहे कख पन बीह सघंदा छा, उॾी वेंदा न पाण ई। त असां सिमरन कयूं त असांजा फुरणा पाण ई भॼी वेंदा, पर असां कयूं। कलाक 2 कलाक या 3 कलाक भॼन अभ्यास करे, बाक़ी वक़्तु शेवा, सत्संग ऐं धार्मिक किताबनि पढ़ण में पंहिंजे मन खे लॻाए करे मालिक सां दिलि जी तार जोड़ींदे त रुहानी शांती बणियल रहंदई। कलाक 2-3 नाम सिमरन ऐं ॿिया बाक़ी जेके कलाक बचनि उहो बि शेवा, सत्संग ऐं धार्मिक किताब पढ़। माना इन में ई लॻल हुजे जेको टाइम मिले। ऐं इहो कंदासीं त घर जा कम त पाण ई थी वेंदा आहिनि। जादू आहे, करे ॾिसूं असां ख़ाली इहो। 3 कलाक न वेही सघूं, हिकिड़ो कलाक सॼे ॾींहं में भॻवान खे ॾियूं, तॾहिं घणेई आहे। बाक़ी त 23 कलाक असां पंहिंजा कम था कयूं बसि। जेको जाॻूं था उहे पंहिंजा कम, न त सुम्हिया पिया आहिनि। खाइणु पीअणु, हिकु कलाक ॾेढ जेको साईं बख़्शियो आहे इहो सत्संग में, वरी बि इहो मां चवंदी आहियां ॾाढो सुठो आहे जो हिन में अचूं था ऐं सत्संग ॿुधणु असांखे वणे थो, ॿुधूं था ध्यान सां। त इहो ईअं सम्झ भई ईअं रिचार्ज था थी वञूं हितां। सत्संग ईअं आहे,
मोबाइल जी बैटरी ख़ाली थोरी घटि थी थिए त ॻाल्हि वणे थी सुबुह जो उथण सां ॿियो कुझु यादि अचे न अचे पहिरियों रखो चार्जिंग में इहो चार्ज हूंदो त कम थींदा त असां पाण खे त चार्ज कयूं हिन शरीर खे बि चार्ज करिणो थो पए त उहो सत्संग मां चार्ज थींदो पोइ सॼो ॾींहुं पियो हलंदो न हा थींदी आहे न उहो ई त चवां थी सत्संग मां ई चवां हा उहो असां न छॾियूं बसि जंहिं मन रूपी दुश्मन केतिरनि जन्मनि खां तोखे धोखो ई धोखो पे ॾिनो आहे तंहिं ते विश्वास न कर पको विश्वास रखी गुर शब्द सां खेसि जीते वठ पक्को विश्वास मन ते विश्वास न रखूं गुरूअ ते विश्वास रखूं त उनखे जीते सघंदासीं मन जीते जग जीत मन खे जीतींदासीं त असां सॼो जग जीते छॾींदासीं बाक़ी ॿियनि खे जीतियोसीं त छा कंदासीं सूरमो उहो आहे जेको पंहिंजे मन खे जीते माण्हुनि खे हारायोसीं त छा थींदो उहो सूरमो कान्हे गुरूअ जो दर्शन तो चएसि मुश्किल में हा गुरु अर्जन देव जो हिकिड़ो सिख हो ग़रीब हो ॾाढो उन शहर में अॻे मल विढ़ंदा न कुश्ती हाणे कुश्ती चवंदा आहिनि अॻे चवंदा मल त हिकिड़ो पहलवान हो त उहो वञे पियो कुश्ती लड़णु अॻे राजाऊं बि अहिड़ा माना खेल कराईंदा हुआ घुराईंदा हुआ सभिनी खे त उन सां विढ़ण लाइ कोई तयारु कोन हो छो जो ॾाढो पहलवान हो थुल्हो मतारो हाणे केरु हिन सां विढ़े सभु चवनि पिया असां हाराए वेंदासीं हिन सां विढ़ण लाइ कोई तयारी कान पियो थिए त हे सिख जो हो ॾाढो ग़रीब हो इनाम रखियल हो 500 रुपया त चए पियो मां विढ़ां वञी इन सां त 500 मिलनि मथां हाणे हे सफ़ा हीअं सन्हड़ो त हुनखे चएसि थो त मां विढ़ंदुमि राजा खे थो चए मां विढ़ंदुमि हिन सां सभु खिलन्स था त हे करे छा थो हे छा ॼाणे हिन कुश्तीअ में हीअं कखु पन लॻो पियो आहे हिनखे त फूक हणंदो त उॾामी वेंदो हुनजे अॻियां जो वञे थो त हू वाइड़ो थी वियो चएसि पियो तूं कीअं विढ़ी सघंदे मूंसां छो विढ़ण तूं आयो आहे त चएसि थो मां ॾाढो ग़रीब आहियां मूंखे पैसनि जी ॾाढी घुर्ज आहे गुरूअ चवाए मोकिलियसि त 500 रुपया भई मूंखे मोकिल हा मूंखे भई ॾाढी घुर्ज आहे 500 रुपयनि जी जेको इनाम रखियल आहे न मूंखे अॼु कीअं करे खपे चईसि छो खपई चईसि मूंखे गुरूअ चवाए मोकिलियो आहे त 500 रुपया मोकिल त मूंखे उहे गुरूअ खे ॾियणा आहिनि 500 चईसि गुरूअ खे ॾियणा अथई तुंहिंजो गुरू केरु अथई चईसि मुंहिंजो गुरू अर्जन देव आहे 5वीं पातशाही हींअर गादीअ ते वेठल आहिनि त चईसि चङो हिकु कमु कर पाण ॿई विढ़ूं था पोइ उहे 500 जेके मां सीढ़ी हाराए वेंदुमि उहो पहलवान थो चएसि मां सीढ़ी हाराए वेंदुमि उहे 500 तोखे मिलंदई इनाम पर तूं गुरूअ ॾे वञे न त मूंखे दर्शन कराए अचिजां कराइण वठी हलजां मां इन करे तोखे उहे 500 ॾींदोमांइ त चईसि हा भले मां वठी हलंदोमांइ तोखे दर्शन कराइण पर उहे 500 मूंखे ॾियार चईसि भले हे ॿई विढ़नि था त हुन सीढ़ी पहलवान हेठि सुम्ही पियो मथां चढ़ी वेही रहियसि पोइ ईअं ॻणींदा नी 1 2 3 उहो हाराए वियो पहलवान सभु वाइड़ा था थी वञनि हे छा हिनखे हाराइण वारो कोई ॼाओ ई कोन्हे अॼु ताईं हर साल हे ई खटंदो आहे कोई विढ़ण लाइ तयारु कोन थींदो अथसि ईअं ई हिनखे इनाम मिली वेंदो आहे त हिनखे 500 ॾिननि जेको ग़रीब हो मिसकिन
त हे आयो पहलवान खे वठी। जेॾीमहिल गुरु अर्जन देव वटि ॿई अचनि था न त गुरु अर्जन देव तेॾीमहिल सुखमनीअ जी 11हीं अष्टपदी पूरी करे ऐं 12हीं अष्टपदीअ जो सलोक पिया ठाहिनि, लिखनि पिया। सुखी बसे मिसकीनिया आप निवार तले, बड़े बड़े अहंकारिया नानक गर्भ गले। भई जेको मिसकीन थींदो, जेको ग़रीब थींदो उहो ई सुखी रहंदो, बाक़ी अहंकारी माण्हू त हेठि किरी पवंदो। पोइ हिनखे गुरूअ जो दर्शन थो कराए। भई हूअं हुओ पहलवान पर पाण खे मिसकीन करे छॾियईं, माना कुझु न पियो सम्झे पई त इहो सदाईं सुखी रहंदो। उनखे एॾो आशीर्वाद ॾेई छॾियईं, उन जे मथां इहो सलोक ठाहियो। अहिड़ा बि आहिनि न माण्हू गुरूअ जे करे, माना एॾो 500 रुपए जी तॾहिं त क़ीमत हूंदी न, 450 साल थी विया अहिड़ी ॻाल्हि खे। बोले सतगुरु देव भगवान की जय।